में मुरीदन जा घिटन में ये आवाज बुधी रहा हूँ। मगर अल्हम्दुलिल्लाह ही साइंस असाजा रोज़े धनी रहमतुल्लाह अलैह जो औलाद सैयद पीर इमाम दीन शाह बादशाह उन्हनि रोड खे जेके संदन वडन जून उहे वापस करे ऐं वरी इन फैज़ के सारी जारी कयो आ। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह कदो जो यो फैज़ क़यामत ताईं सारी जारी हुंदो। सुभान अल्लाह। सो दोस्तों हाणे साईं असांजे दिलबर साईं जन जो खिताब थींदो दिल के छिकींदड़ खिताब आ, दिल के फुरींदड़ खिताब आ। महबूब जे मोहब्बत सा दिलबर साईं उम्मीद त दिल जे इन तव्हां जे कशिश के एड़ो त मुतवज्जो करे मदीने ताईं पहुचाईंदो जो तव्हां जूं दिलियूं खुश थी वेंदियूं। सुभान अल्लाह। नात ख्वान असां वटि अॻ में भी पंहिंजो वारो वॼाए चुका आहिनि। सैयद असांजो साईं बादशाह हिन वक्त उम्मीद त तव्हां के वरी भी पंहिंजे नात ख्वानी खां मुस्तफ़ीज़ फरमाईंदो साईं अली गोहर शाह। मगर साईं के मां अर्ज़ थो कयां त साईं दिलबर साईं हिकु त ॾींहुं रात पे तो हले ॾाढो थकावट खां ही सैयदन जो जलसो आ जो साईं जन हिते आया आहिनि असां ते महिरबानी कई अथऊं। इन करे साईं के वधीक तकलीफ़ न ॾींदासीं। साईं अली गोहर शाह ऐं वकील मोहम्मद वरी भी इंशाअल्लाह ताला उन्हनि के स्टेज ते आणे ऐं मां उन्हनि के वारो ॾींदुसि। उम्मीद त उन्हनि के वरी ॿुधंदासीं। तंहिंजे करे हाणे नारा हणो त इस्तक़बाल में साईं जन के असां गुज़ारिश कयूं त अचे ख़ुशूसी खिताब जे लाइ रौनक अफ़रोज़ थी ऐं पंहिंजे स्टेज संभालनि। सुभान अल्लाह। नारे तकबीर, हथ मथे खड़ो। नारे रिसालत, नाराए तहकीक, नाराए हैदरी, नाराए पीर। सुभान अल्लाह। सलात शरीफ। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन अत्यबित तय्यबीन व अतहरित ताहिरीन अकरमिल अव्वलीन वल आखिरीन जद्दिल हसन वल हुसैन हबीबिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि इला यौमिद्दीन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्ना अअतैनाकल कौसर। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। जीनत महफिल, पीर तरीक़त, रहबर शरीयत हज़रत साईं सैयद इमामुद्दीन राशिदी मद्दज़िलहुल आली, हज़रत किबला साईं सैयद शबीर अहमद शाह, दीगर सादाते किराम, उलमाए आलाम, खुसूसन बुलबुले बागे रिसालत
हजरत अल्लामा हाफिज अली अकबर कासिमी मद्दज़िलहुल आली, हजरत मौलाना अब्दुर रब गफारी ऐं दीगर उलमाए किराम, सादात इज़ाम, मशाइख इज़ाम, तवां के खबरात अजो की ही नूरानी महफिल अल्लाह जे कामिल वली हजरत सैयद महदी शाह रहमतुल्लाह अलैह जे उर्स मुबारक जे सिलसिले में मल्हाई पई वने ऐं साईं जा हुबदार मुरीद ऐं मोतकिद साईं जे दरबार जे फैज़ मां झोलियुन भरण वारा परे परे खां हाज़िर थिया आहिनि। वलियन जी महफिल, वलियन जो ज़िक्र, वलियन जी साराह, वलियन जी वाखाण, जिते अल्लाह जे प्यारन जो ज़िक्र थींदो आ उते रहमतुन जो नुज़ूल थींदो आ। ऐं जॾहिं रहमत खुदा जी वसंदी आ त नेकोकारन सां गॾु बदकार भी नवाज़ जी मोटंदा आहिनि। चओ न सुभान अल्लाह। दोस्ताने गिरामी, अल्लाह जे पाक कलाम मझा जेकी लफ्ज़ हिन नाचीज़ तिलावत कया, रब्बे कायनात मुझे सोने सरदार मदीने वारे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते पाक सा मुखातिबा। छो त कायनात जे अंदर बाइसे तख्लीक कायनात बलक तुख्मे कायनात अगर ज़ाता त ज़ाते मोहम्मद मुस्तफा जे महबूब जे सदके हिन कायनात जे गुलशन के रब चिट चिटिया हिन। कायनात जे बुलंदियुन के ॾिसो या पस्तियुन के ॾिसो, शिमालो जुनूब ने निहारियो, शर्क खां वठी गर्ब ताईं जेकी भी अल्लाह जे कुदरतुन जा रंग नजर अची रहा हिन, ये सब दिलबर मोहम्मद करीम जे सदके नजर अची रहा। दोस्ताने मोहतरम, जेकॾहिं अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू हिन आसमान में सितारन के चमकायो आ, सिज के रोशन कयो आ, चंद्र के सोहनी चमक ऐं रोशनी अता फरमाई आ, गुलाब जे गुलन में रंग भरिया हिन, उन्हनि में खुशबू सुगंध ऐं सुरहान रखाई आ, त ही सब रंग मुझे दिलबर मोहम्मद करीम जे सदके। नबियन के नबूवत मिली मुझे दिलबर मोहम्मद करीम जे सदके। वलियन के विलायत मिली मदीने वाले मीर जे सदके। आकिलन के अकुल मिलियो, दानावन के दानाई मिली, फमे फरासत जी खैरात मिली। पूरी कायनात जे अंदर जेकॾहिं कंहिंखे को ज़र्रो रब जी रहमत जो मिलियो आ त रहमत वारे रसूल दिलबर मोहम्मद करीम जे सदके सदके। हाय हाय, ओए फैज़ सही तव्हांजा रब सही खुश करे। रब्बे कायनात फरमायो, इन्ना अअतैनाका, बेशक असां ए महबूब तोखे अता कयोसीं कल कौसर, अल कौसर। ए मुझा महबूब असां तोखे कौसर ॾेई छॾी। काबिल तवज्जो ॻाल्हि आहे, अल्लाह वहदहु ला शरीका, अल्लाह अकेलो आ। अल्लाह ॻाल्हायो उन जो न सानिया न शरीका, वो वाहिदा अहदा समदा लम यलिद व लम यूलद, वो अज़लिया वो अबदिया, उन जो मट सानी शरीक को भी ना है। वो मालिका पूरी कायनात उन जी मखलूका, वो राज़िका भी सब कायनात मरज़ूका, वो अल्लाह हुआ या बाना हिन, वो माबूदा या आबिद हिन, वो अल्लाह अकेलो। पर पंहिंजे ला लफ्ज़ जमा जो ॻाल्हाई त इन्ना बेशक असां, आतैना जमा मुतकल्लिम। जेकॾहिं को अरबी ग्रामर जाने थो या सिंधी स्कूल में तव्हां पढ़ायो वाहिद जमा, पर अरबी में वाहिद तस्नियो जमा, वाहिद हिक जे लाइ, तस्नियो ॿिनि जे लाइ ऐं जमा टिनि खां वधीक जे लाइ। जेकॾहिं के घणा हुजनि त उन्हनि खे सलाम कबो, चइबो अस्सलामु अलैकुम, माना तव्हां सभिनी ते सलाम हुजे। पर जे हिकिड़ो वेठो हुजे त चइबो
चेबो अस्सलाम अलैका तोते सलाम हुजे छो त अकेलो आ जेकने बहुजन चेबो अस्सलाम अलैकुमा तव्हां जे मथा सलाम हुजे पर जने जमा हुजे त अलैकुम चेबो आ हिते रब्बे जुल जलाल महबूब सा मुखातिब थी रब फरमाए तो इन्ना आतैनाका ए मुजा महबूब असां तोखे ॾेई छॾियो सही वाह सुभान अल्लाह हालांकि महबूब सां गॾु तो उनजी उम्मत भी आहे महबूब सां गॾु उनजी उम्मत भी आहे उनजी आल भी आहे उनजा अहले बैत भी आहिनि उनजा सहाबा किराम भी आहिनि पर महबूब जे लाइ रब वाहिद जो ज़मीर मुंतखब कयो ऐं पंहिंजे लाइ रब जमा जो ज़मीर मुंतखब कयो त महबूब असां तोखे ॾिनो वाह सही वाह इल्मी तकरीरा सुभान अल्लाह ॾियण वारो रब अकेलो आ पर पंहिंजे लाइ जमा जो लफ़्ज़ तो ॻाल्हाए जेको वहदहू ला शरीक आ ऐं महबूब सां गॾु पंहिंजे ग़ुलामनि जी जमायत भी आहे पंहिंजे अहले बैत अतहार जो महबूब सां गॾु साथ भी आहे पर महबूब जे लाइ रब फरमाए थो अतैनाका काफ वाहिद हाज़िर जो ज़मीर जेको सिर्फ़ अकेले जे लाइ ॻाल्हाए महबूब असां तोखे ॾेई छॾी ॻाल्हि सम्झण जे क़ाबिल आहे सुभान अल्लाह आतैना इन्ना इन्ना भी जमा मुतकल्लिम आतैना इहो भी जमा मुतकल्लिम इहो जमा ताज़ीमी आहे यानी अल्लाह तबारक व तआला ताज़ीमन इज्जत ऐं एहतराम जे ख़ातिर रब्बे कायनात पंहिंजे लाइ ताज़ीमी जमा ॻाल्हायो जीअं को वॾो माण्हू को वॾो बादशाह को सरदार क़ौम जो अचे त उनखे ईअं न चइबो आहे तूं पर उनखे चइबो आहे तव्हां वाह सही वाह सही छा चइबो आहे तव्हां साईं असांजा महिमान ख़ासि साईं साईं सरफराज हुसैन बादशाह साईं जन तशरीफ फरमा थिया आहिनि पंहिंजी क़ौम जा पंहिंजे कबीले जा चङा मुड़ुस आहिनि अल्लाह ताला हिननि खे इज़त अता कई आहे हाणे साईं सां जे ॻाल्हाइबो चइबो साईं तव्हां ख़ुशि आहियो ये चइबो न सही इहो जमा ताज़ीम जो सरबो आहे अकेले जे लाइ जमा जो लफ़्ज़ ॻाल्हाइण ताज़ीम जी अलामत हूंदी आहे रब्बे ज़ुल जलाल पंहिंजे लाइ ताज़ीम जो लफ़्ज़ ॻाल्हायो त असां ए महबूब तोखे अता कयोसीं वाह वाह यार वाह सुभान अल्लाह महबूब के रब वाहिद जो लफ्ज़ ॻाल्हायो ज़मीर वाहिद जो आंदो त इन ॻाल्हि जे अंदर हिकु राज़ आ त ॾियण वारी ज़ात जेको ॾिनो जेका अता कई जेका सखा कई जेको कुझु ॾिनो सो महबूब तुंहिंजे करे ॾिनो तुंहिंजी ज़ात सभिनी जे लाइ वसीलो वाह 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 सही वाह ख़ुशि हूंदो जेके कुछ ॾिनुम जेके अता कयुम जेके इनायत कयुम जे मथा मूं रब इल्म जी बरसात वसाई कंहिंखे फज़ल ॾिनो कंहिंखे करामत ॾिनी कंहिंखे विलायत ॾिनी कंहिंखे नबूवत ॾिनी कंहिंखे अमल ॾिनो कंहिंखे मूं रब पंहिंजे लाइ कुर्बत अता फरमाई आतैनाका महबूब जो सभु वसीलो तुंहिंजो आहे हाय हाय बेशक सब सरदार है सदके हाथ मते करो सदके बेशक जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह हाय हाय वसल्लम अलैका या हबीब अल्लाह लौलाक लमा अज़हरतुर रबूबिय्या महबूब जे तोखे न खलकिया हा त पंहिंजी खुदाई बि ज़ाहिर न कया वाह वाह तोखे जे पैदा न कया हा त पंहिंजो खुदा हुजण पंहिंजो मबूद हुजण पंहिंजी वहदानियत जो ज़ुहूर कयम त बि तुंहिंजे सदके हाय हाय वाह ही कायनात अगर पैदा कयम ऐं कायनात जे मथा पंहिंजे सखाउन ऐं अताउन ऐं इनायतुन जा मींहं वसायम महबूब तुंहिंजे सदके हाय हाय आतैनाका मुंहिंजा महबूब तुंहिंजे तोखे अता कयो यानी ॾियण वारे जो कुछ ॾिनो वाहिद जो ज़मीर इन पासे इशारो करे थो त उन अताउन जो मरकज़ रब जे अताउन ऐं सखाउन जो मरकज़ मुंहिंजा महबूब तुंहिंजी ज़ात आहे
तोखे ॾिनो बिस्मिल्लाह वो जेके मिलियो सो तुझे सदके मिलियो अब गाल समझ में आई वाह अगते लफ्ज है अल कौसर महबूब तोखे कौसर ॾिनो कौसर जी उमूमी माना जेका सभिनी मुफस्सिरन कया उहा कौसर जी माना इहा है तफसीर बगवी खणो तफसीर मुंजा दोस्तो कुर्तबी खणो तफसीर इब्न कसीर खणो जेकी भी मुरव्विज तफसीर आहिन अहले तशय्यो जा या अहल सुन्नत जा सभिनी तफसीरन अक्सर माना इहा कया त कौसर मजा मुराद जन्नत जी नहर कौसर उहा कौसर जी नहरा जे जो पानी खीर खां अच्छो आ ऐ माखी खां मिठो आ पेड़न खां वधीक शफाफ आ ऐ उहो पानी मुश्क ऐ अंबर खां वधीक खुशबूदार आ ऐ उन पानी जो हिकड़ो कतरो कंखे नसीब थी वने तो वरी कदे बुने के उञ न लगंदी हां यार बराबर कौसर जन्नत जी नहर ऐ बी रिवायत हिया त कौसर जो हौज़ जेको मैदान महशर में हुंदो वो एडो वडो हुंदो जी मक्के का एलह जो शहर या मक्के का मुल्क शाम जो वतन एतरो वडो वो कौसर जो हौज़ हुंदो उने जा जेकी किनारा हुंदा से हीरन ऐ मोतियुन सा जड़ियल हुंदा वाह सही वाह बेशक उने जी अंदर जेका मिट्टी हुंदी सब मुश्क ऐ अंबर जी हुंदी ऐ उने जे किनारन ते एतरा प्याला रखियल हुंदा जेतरा आसमान में तारा आहिन सुभान अल्लाह पो जने क़यामत जो दिहाड़ो थींदो मुंजो लजपाल मोहम्मद करीम ईंदो पंजे पाक हथन सा पंजे गुलामन के कौसर जा प्याला प्यारी बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह रब करे असा सभनी के भी कौसर नसीब थे इन सैयदन जे सदके रब करीम मदीने वाले साईं जे मुबारक हथन सा असा सभनी के चल कौसर जो प्यालो नसीब सुभान अल्लाह आमीन दोस्तान मोहतरम कौसर तफसीर रूल बयान वाले लिखियो कौसर पर वजन नौफल कौसर बमाने कसरत महबूब तोखे जो कुछ दिनुम सो कसरत सा दिनुम घणाई सा दिनुम जेकी कुछ तोखे अता कयुम सो वो थोरो न दिनुम पर घणो दई छडे मोजज़ार सभिनी नबियन के मिलिया पर मूसा अलैहि सलाम के नव मोजज़ा के नबी के 5 मोजज़ा के 3 मोजज़ा के 50 मोजज़ा पर महबूब जो वारो आयो रब फरमायो आतैना कल कौसर महबूब तोखे मोजज़ा दिनम त कौसर दई छडम घणा मोजज़ा दई छडम जे जो को गाणे टोई शुमार भी न थी सके हर नबी दे मोजज़न के गणे सके थो जेकी रिवायतूं आयूं हन उहे गानाटे में आणे सजन थियूं पर मुझे दिल पर नबी जा मोजज़ा बेहदो शुमार हन जे जो अज तई को गाणे टो थी न सकियो आ हियर सऊदी जे आलमन 4 जना आलम हन उन गरजी एकड़ो किताब लिखियो आ दलाइलुन नबुवा किताब जो नालो एकड़ो सही इमाम बेकी जो दलाइलुन नबुवा वो न हे हियर जदीद आलमन लिखियो आ बाशनफर उनन जो अगवान आ 4 आलमन गरजी लिखियो आ उने में महबूबन जे मोजज़न के गणन जी उनन कोशिश कई आ चवन था त असा 4 जना किताब खोलियासी जिए खोलींदा व्यासी त इए डिठोसी त असा जे इल्म जी हद का भी वधीक मुझे दिल पर मोहम्मद करीम जा मोजज़ा है जे गाल्हाइन त गाल्हाइन मोजज़ो जे हलन त हलन मोजज़ो जे खाइन त खाइन मोजज़ो जे शादी कन त शादी करण मोजज़ो जे महबूब सोना जमीन ते हलन त जमीन ते हलन मोजज़ो पर जे आसमानन ते वजन त दिल पर नबी जो मेराज मानन हाय हाय सुन्नत जमा जा आशिक आलमऊ जे करे आंगुर खणन त चंड चीरे देखारन जे करे हथ खणन त सिज लथल वापस वराए देखारन जे 5 आंगुरियूं खोलन त 5 नहरूं बहाए देखारन जे पत्थर के इशारो कन त टुकड़ा टुकड़ा थी वने जे पाण के इशारो कन त जबल उने पानी न मच
वठा तरी मुझे दिल पर नबी जे सद ते हाज़िर थी वञे। वाह सही वाह। जे वण खे सॾु कनि त वण बि जीव जीव चवंदो टारू झुकाईंदो दिल पर नबी जे सॾ ते अचे। हाँ यार हाँ। झंगल जे जानवरनि खे सॾु कनि त महबूब जे सॾ ते झंगल जा जानवर बि अचनि। जेकॾहिं मुंहिंजा सुहिणा हबीब हलनि त मथां ककर साया कनि, जे पेर रखनि त उहे वेरान ज़मीनूं आबाद थी वञनि। जेकॾहिं मुंहिंजा महबूब सुहिणा जेकॾहिं सुकल वण जे हेठां गुज़रनि त छांव करे बीहे। हाय हाय सुभान अल्लाह। इन्ना आतैना कल कौसर, महबूब तोखे कौसर ॾेई छॾियोसीं, यानी मौजज़ा एतिरा ॾिनासीं जेके तमामु घणा। वरी जे इल्म जी ॻाल्हि अचे त इन्ना आतैना कल कौसर, मुंहिंजा महबूब तोखे एतिरो इल्म ॾिनोसीं जो कौसर तमामु घणो इल्म, एतिरो इल्म आहे जो पूरी कायनात जो सीरत शामी जे अंदर इमाम साली रिवायत आणे थो त सारी दुनिया जे अॼनि पोयनि आलिमनि आकिलनि दानान दानिश्वरनि जा अकुल इल्म फहम गॾु करे ताराज़ी जे हिकिड़े पुड़ में रखजनि, पर दिलबर मोहम्मद जो इल्म ऐं फहम अञा वधी। हाँ बेशक। इन्ना तो इना कल कौसर, जेकॾहिं मुंहिंजा महबूब तोखे सहाबी ॾिनम त कौसर तमामु घणा। जेकॾहिं मुंहिंजा महबूब तोखे अहले बैत ॾिनम त उहे बि कौसर। कंहिं बि नबीअ जा मुंहिंजा दोस्तो हज़रत आदम जो त सभु औलाद आहियूं, हज़रत नूह सानी आदम आहे, उन खां बाद में कंहिं बि नबीअ जो औलाद एतिरो ज़मीन ते न फैलियो जेको दिलबर मोहम्मद करीम जे अहले बैतन खे रब कायनात में बराबर। इन सूरत जो शाने नुज़ूल मुफस्सिरन बयान कयो त इहा सूरत कॾहिं नाज़ुल थी, कहिड़े वक्त में नाज़ुल थी हुई, अजीब वाक़ियो आहे। सलात पढ़दो। वाह सही वाह। सुभान अल्लाह। बुलंद आवाज़ सां सलात। वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। कुरैशन पाण में सलाह कई त बैतुल्ला शरीफ जदीद तामीर, बैतुल्ला शरीफ नए सूरत में ठाहियूं। पो पाण में सलाह कयूं त पैसा उहे गॾु कयूं जेके हलाल ऐं पाकीज़ा हुजनि। पो हुननि पैसा गॾु कया, बैतुल्ला शरीफ जी तामीर थी, काबो शरीफ ठही वियो। हाणे जेको हजरे अस्वद हुयो उन ते तनाज़ो खड़ो थियो। हर कबीले जो सरदार चवण लॻो त इहो एज़ाज़ ऐं शरफ मूंखे मिलणु खपे जो हजरे अस्वद मां खणी लॻायां त इहो शरफ मुंहिंजे खानदान मुंहिंजे कबीले खे क़यामत ताईं मिली वञे। हर सरदार जी ख्वाहिश हुई, हर कौम जे अॻवान जी इहा तमन्ना हुई इहो शरफ उनखे नसीब थिए। चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैका या। हर कबीले जे सरदार जी ख्वाहिश हुई त हजरे अस्वद मां लॻाया कि इहो शरफ मुंहिंजे कबीले खे मिले। पो अनकरीब हुयो त पाण में लड़ाई थी वञे, तलवारूं म्याण मां निकिरी वञनि ऐं हिक ॿिए सां दस्तो गिरेबां थी वञनि या हिक ॿिए जो हरम में रत हार न लॻनि। पो पाण में सलाह कयूं त विढ़ो न झगड़ो न, हाणे हीअं था कयूं जो इहो कमु अॼोको ॾींहुं छॾियो, सुभाणे जेको काबे शरीफ जे ओभर पासे ॾों हरम जो दरवाज़ो आहे जंहिंखे बाब बनी शैबा सॾींदा हुआ, इन बाब बनी शैबा मंझां जेको बि माण्हू पहिरियों दाख़िल थिए उहो असांजो फ़ैसिलो कंदो, जेको फ़ैसिलो कंदो असांखे क़बूल आहे। साईं ॿियो ॾींहुं थियो, सभिनी जूं नज़रूं बाब बनी शैबा ते लॻल हुजनि। जीअं सुबुह थियो ऐं सुबुह जे टाइम ते पहिरियों बाब बनी शैबा मां दाख़िल थियण वारी ज़ात मुंहिंजे दिलबर मोहम्मद करीम दी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सभिनी जे ज़बानुनि मां निकितो त अमीन अची वियो, सादिकुल वाद अची वियो, सच्चा
अची वियो अमीन अची वियो बस जेको मोहम्मद मुस्तफा फैसलो कंदो सो असांखे क़बूल बिस्मिल्लाह वाह सही वाह पो मदीने वारे साईं एड़ो फैसलो कयो जो सारी दुनिया जा आकिल दाना हैरत में हिन जो अरब जे अंदर हिकड़ी वडी खून रेज़ी के दफ़े कयूं ऐं एड़ो फैसलो कयूं जे में हर एक के इज्जत भी दिनो भगवान मुझो सोनो पीरन जो पीर दस्तगीर महबूबे सुभानिया जेको हसनी बाहे त हुसैनी भी आए अड्डे जे पारा हसनी सैयदा अम्बर जे पारा हुसैनी सैयदा नक्शबंदी सिलसिले जो अगवान जेका नक्शबंद लफ्ज निकतो नक्शबंदी यो बहाउद्दीन नक्शबंद बुखारी इन्हें जो नस्ल पढ़ंदे ता आले रसूल सैयदा चिश्ती सिलसिलो निहार सुहरवर्दी सिलसिलो निहार शाज़ली सिलसिलो निहार कलंदरी कुबरवी सिलसिलो निहार सारी दुनिया में जेके बि वलियन जा सिलसिला हिन उन्हन में तोखे अकाबिर ऐं अगवान महबूब जी आल नजर ईंदी तॾहिं रब फरमायो इन्ना आतईना कल कौसर ए मुंहिंजा महबूब असां तोखे कौसर ॾेई छॾियोसीं तुंहिंजा अहल बैत भी खणा तुझी उम्मत जा वली भी कौसर मना तमाम घणा के नबी जी उम्मत में एतरा वली न थिया एतरा गौस कुतुब न थिया जेतरा मुझे दिलबर मोहम्मद करीम जी उम्मत में वली थिया बिस्मिल्लाह वाह सही वाह सुभान अल्लाह ज़ाहिरी जिंदगी में त करामतूं ऐं फैज़ पिया ॾियनि पर जे वञी मज़ारुनि में पवनि त बि उन्हनि जो फैज़ जारी आहे बिस्मिल्लाह वाह सही वाह वली मरंदा न आहिनि अणखुटा सुभान वली अल्लाह मरंदा आहिनि मरदूद जन के ख़त्मो न दुरूद वाह सही अल्लाह जा वली मरंदा न आहिनि खुदा जा दोस्त मज़ारुनि में भी जिंदा हूंदा आहिनि के अल्लाह जे वली जी दरबार ते वनी हिया सलाम कर अगर तोखे वा बसीरत हुजे अगर तोखे अंदर वारी अख हुजे अंदर ये ज़ाहिरी बखियूं न हिते अंदर बखियूं है हां यार कल्बी रूही सिर्री खफी अखफा वाह सही वाह पंज लताइफ आलम अमर जाहिन जन जो असुल मकाम अर्श मुअल्ला का मथे आ रब्बे जुल जलाल पंजे कुदरत कामला सा इंसान जे बशर जे सीने में ये नूरानी रहमानी लतीफा रखाया हन जन जो असुल मकाम अर्श मुअल्ला है नूरी मखलूका जदे कामिल मुर्शिद मिले ऐ अल्लाह जो जिक्र करे तो ये लतीफा खुली पवंदा वाह 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 सही वाह सही वो जेका शे हिनन अखियुन सा नजर नथी अचे सा इनन अखियुन सा नजर वाह जी टीवी खुली पई सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हजरत इमाम मोहम्मद ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह फरमाए तो इन्नहुम युशाहिदूनल मलाइका ये अल्लाह जा वली जेके इनसे मलाइकन के मुशाहिदो करे दिसंदा हन वयलाकून वयतकाबलून अरवाहल अंबिया नबियन जे रूहन सा मुलाकातूं कंदा हन वयक्तबिसून मिनहुमुल फवाइद ऐ वलियन का फायदा ऐ फैज नबियन जे रूहन का वली हासिल कंदा अब गाल समझो था हजरत इमाम मोहम्मद ग़ज़ाली सोनो तो फरमाए त जडे ये लतीफा अमर वारा खुली पोंदा है न अंदर वारियों अखियों वलियन जो खुली पोंदियों है न त पो जेका हजार मैल परे शे हो जैसा ही वाह वाह सही वाह पीर से रोजे धनी बादशाह जी गाल बुधी थई न साईं पिया फरमाइन त बा असा जो मुरीद जिते बुजे संगा परे ना है एकड़ो फकीर हुजे ऋण कच्छ जो सही वाह सही वाह दिल में सोचे यार किथे असा जो कच्छ किथे साईं जन किंगरी शरीफ में हाने साईं फरमाइन ता तो उते बसा को परे ना है हुन जे दिल में ख्याल आयो सही छा दिल में ख्याल आयो त साईं जन उन फकीर दे दिसी मुस्कुराए फरमाइन ता पुत्र कच्छ त हिय बीठी असा जो हथ में अगते तई पहुंचे वाह वाह सही वाह हां नारे विलायत सुभान अल्लाह
मुझे वालिद करीम रहमतुल्लाह अलैह जा उस्ताद हुया हजरत मौलाना मोहम्मद इसहाक जात जो खुआरो हुयो खैरपुर नाथन शाह जिले दादू जे मथों काछे जो इलाइको आ उते साईं जो गोठ हुयो आलिम चोटी जो आलिम वडो जबरदस्त जयद आलिम हुयो किबला बाबा साईं रहमतुल्लाह अलैह उन्हें वट पढ़िया हुए उन्हें मौली साहब मौलाना मोहम्मद इसहाक के को मानू निकाह पढ़न जिला वठी जे थींदो आ बाड़ी में मौलविन के वठी विदा है मौली साहब के बुधायो कोन हो को निकाह दे निकाह ॾाढी गाल समझो निकाह दे निकाह मौली साहब के खबर कोन पई छो त आलिम ऐं वली निगाह निगाह जो फर्क आ हां यार वाह सही वाह समझो था आलिम नबी जे दीन जा वारिस हैं असा उनन जी घटाई बयान न था कयूं आलिम जी इज्जत दीन ईमान जो जुज़ो आ वाह सही आलिम नबी जा वारिस हैं आलिम नबी जे सीने जा वार हैं आलिम मीरा से मुहम्मदी जा वारिस हैं आलिम बेशक इल्म वारी दौलत सीने में सांढन था पर वलीयन वटे इल्म सा गड मारिफत जो हां यार बेशक इल्म सा गड मारिफत भी हुंदी मौलवी साहब से निकाह तो पढ़ी आयो खुदा जी कुदरत वो मैटर हलियो वियो कोर्ट में दीना दादी निकाह दे निकाह मौलवी साहब के खबर न को चार पो दादू में जज सेशन कोर्ट में जज जे वाणियो अने पाकिस्तान ठयो नो वाणियो जे जज उन्हें वट केस अचे जरी मल शाहिदियूं पुछई त गाल खुली पई ते निकाह दे निकाह थी वियो मौली साहब जज जे क्यों बयान नो भाई मु निकाह जरूर पढ़ियो मा को न तो ना मु निकाह पढ़ियो पर मुखे खबर न हुई जज जे वाणियो उने के बड़ी शौक जो तो मौलवी के का सजा दिया है पैसा वाणे या कम मौली साहब सोचो तो हाने ही जेका मुश्किल आसा ये न टरंदी को वली हथ खणे हां यार वाह सही वाह इन्नल्लाह यस्तही मिनल अब्द अन यरफा यदैहिमा फयुरद्दुहुमा सिफरा जने अल्लाह जो बानो दुआ जा हथ खणंदो आ रब फरमाइंदो आ मुखे हया अची वेंदो आ किया पंजे दोस्त जा हथ खाली मोटाया वली हथ खणंदो आ अल्लाह ताला वो कम सरंजाम करे दींदो आ वली जा हथ खाली न मोटंदा सोचींदा हाने के वली के बुजुर्ग के अल्लाह वारे वट वञा उते वञी दुआ घुराया त का ये मुश्किल मुजी टरे पर वली बिन किस्मन जा हुंदा है एकड़ा तशरीई भी तकवीनी छा विलायत बिन किस्मन दिया एकड़ी विलायत कौनिया बी विलायत शरईया शरई वली उए हुंदा हन जेकी जाहिर बाशरा हुंदा सुन्नत शरीयत दीनदारी जे मथा अमल करण वारा हुंदा पाण भी शरीयत ते अमल कंदा ऐं बियन के भी शरीयत ते अमल कराईंदा ये तशरीई वली ऐं हिकड़ा एड़ा वली हुंदा हन जेके जने अल्लाह जे जिक्र जी कसरत कंदा जिक्र कंदे कंदे अल्लाह जे तजल्लियुन जो ज़ुहूर थींदो रब जे हुस्न सिफाती हुस्न जो तजल्लियूं उनन ते पहुंदियूं हन पो मुशाहिदा तजल्लियात में उए मुस्तगरक थी विदा है वाह यार वाह वाह जो मसलो समझायो उए अल्लाह जे तजल्लियुन में एहरात मुस्तगरक थी विंदा हन जो जहान का बेखबर थी विंदा वाह सही गाल समझो जहान का एकड़ो मसलो समझायण तो हला थोरो ज़हन के हाजिर कजो ॾाढो सुठो था कयो मसलो समझण जो जेडी मल उए अल्लाह जा वली उन मुशाहिदे में मुस्तगरक थी विंदा हन त उनन जो अकुल उन मुशाहिदे में अकुल सलब थी विंदो उए मजानीन सरबा हन चरिया सरबा है दरवेश मजनू दुर्वेश समझो था मजजूब बिस्मिल्लाह मशहूर नालो आ मजजूब मजजूब उए मजजूब थी विंदा हन जडे त जेके शरीयत जा कवानीन हन से अकुल सा है कैसा है सही था चो शरीयत जा कवानीन अकुल सा है जडे अकुल सलब थी वजे अकुल सलब थी वजे हाने उन ते शरीयत जा कानून लागू ना है वाह सही वाह
एड़ो वली जेको मजसूब थी वने उन मजसूबियत जे हाल में जदे उन वट अकुल मौजूद नहीं तब उन जी विलायत मौजूद आ विलायत जो इनकार नहीं पर वो अल्लाह जे मुशाहिदे में तजल्लियात हुस्न जे जलवे में हुस्न उलूहियत जे बर्तवन में एड़ो त मुस्तगरक थी वियो जो हाने उन जो होश सालिम नहीं अकुल मौजूद नहीं उन जे करे उन्हें ते शरीयत जो हुक्म जारी नहीं बराबर वाह सही जे नमाज न पढ़े तो उन्हें ते मयार नहीं वाह सही वाह रोजो न रखे तो उन्हें ते मयार नहीं छो त अकुल कोनेस तमा फिक्ह जा सब किताब पढ़ो जेकी भी दरसी या गैर दरसी फिक्ह जा किताब हन त रोजे जेला शर्ता आकिल हुजे बालग हुजे वाह सही वाह अज मसलो समझायो जे करे तवा हज जी गाल कयो त शर्त आकिल हुजे बालग हुजे नमाज जेला शर्त आकिल हुजे बालग हुजे शरई कवानीन अकुल ऐं बुलूगत साहन पर जरे हुन वट अकुल ही ना है त नमाज उन ते फर्ज ही ना है न पढ़े तो उन ते मयार भी कोने गाल समझो वाह सही न पढ़े तो उन ते मयार भी कोने पो उन मस्ती जे आलम में जेकी लफ्ज उन जे ज़बान मां निकरन छो त वली आमना है वली उन हाल में भी वली उन जे ज़बान मां जेके लफ्ज निकरन उन के तसव्वुफ में सरबुआ शतहियात शतहियात सूफियन जा शतहियात यानी एड़ा लफ्ज जेके शरीयत जे मुआफिक न हुजन उहे लफ्ज जिए मसलन बुल्ला शाह रहमतुल्लाह अलैह जने मजसूबी वाले हाल में अची वियो न पो छा चवंदो हो नमाज पढ़ण कम ज़नाना रोजा सरवा रोटी उतियां बांगा ओहे देवन नियत जिन्हां दी खोटी मक्के मदीने ओहे जावन जेड़े कम दे होवन टोटी दादी तो करे हां से समझो दा हाने इनन के सरबवा सूफियन जा शतहियात सूफियन जा इन तरह जो खणियूं गालियूं तवा बुधियूं दी औलिया किराम जे सीरत में किताबन में तवा के हजारे एड़ियूं गालियूं मिलंदियूं जिए त उहे अकुल खा मजसूब थियल है तेजे करे उन्हनि जा कौल असा जे ला हुज्जत ना है सही था हाने को मानू चवे अदा बुल्ला शाह जे तो नमाज ही पढ़ते ना है रोजे ते ना है अदा हो शाह सही भेटाई साहब कोन चई वियो आहे त रोजा चमो कम नमाज रोजो ही हो चंगड़ो कम पर वो बियो फहम जे सा पसी पिरिय के नमाज रोजे ते कोने अगजन त पा न त मनन के मोट चवंदा है नी आंदा याद रखो तवा जरे उन मजसूबियत वाले हाल में वनो पोता दे मयार ना है भली नमाज न पढ़ सही पर जने तवा के होशा अकुला नमाज तवा ते फर्जा रोजो तवा ते फर्जा हज तवा ते फर्जा मुजा दोस्तों शरीयत जा कानून तवा ते लागू हन अगर छडी दो तो अल्लाह जा बेफरमान सदबो सही वाह सही वाह हाने दलील छा भिटाई कोन चई वियो अदा बुल्ला शाह चई वियो अदा शाह बाहू चई वियो असा उनन जी विलायत जो इनकार न कंदासी पर उनन जा लफ्ज असा जे ला हुज्जत ना हन दलील ना हन असा जे ला दलील है त कुरान दलील दलील त मुस्तफा जी हदीस दलील सदके सही था चो मां ता का पूछा तो त बुल्ला शाह जो कौल वधीक या मुस्तफा करीम जो कौल वधीक बिस्मिल्लाह मुके जवाब दियो त शाह बाहू जो कलाम वधीक या मिठे मोहम्मद करीम जो कलाम वधीक भिटाई जो रिसालो वधीक या अल्लाह जो कुरान वधीक हां रिसालो भी भिटाई जो आयतुन जो तर्जुमो कंदो जो पर जेका शे असा जे समझ में नथी अचे त असा के वलियन जो कलाम हुज्जत ना है हुज्जत है असा जे ला कुरान ही हदीस सही गाल समझो अकीदो समझो इनकार विलायत जो न कबो मगर अमल कबो शरीयत जे हुक्मन ते पो ई अल्लाह जा वली जेके मजसूब थी विया न उहे जे हाल में जे रंग में आहिन उनन जा रंग जुदा हुंदा
मूं अर्ज़ पे कयो हाँ सही हाँ ते वली बिन क़िस्मनि जा आहिनि हिकिड़ा तशरीई ॿिया तकवीनी तशरीई वली उहे आहिनि जेके पाण बि साहिब होश ऐं अकुल आहिनि पाण बि शरीयत ते हलंदा ॿियनि खे बि शरीयत ते हलाईंदा जेकॾहिं थोरो बि शरीयत जे ख़िलाफ़ कमु थींदुनि त यकदमि उन्हनि जी पकड़ थींदी रब वटि मुआख़ज़ो थींदो उन्हनि जी गिरफ़्त थींदी पर जेके मजाज़ीब हूंदा आहिनि उहे मरफ़ूल कलम हूंदा आहिनि उन ते कलम शरीयत जो लागू ई न थींदो आहे मजूब जीअं वणनि तीअं चवंदा वतन उन ते मयार न आहे ऐं असांजे लाइ उन्हनि जा कौल हुज्जत न आहिनि दलील न आहिनि दलील आहे क़ुरान ऐं हदीस तव्हां ॻाल्हि सम्झी या न सही था चओ वाह सही वाह सो मौलाना मोहम्मद इसहाक़ चयो त हाणे को अहिड़ो दुर्वेश ॾिसां जेको दुआ घुरायां ख़बर पई त हैदराबाद में हिकिड़ो मस्त फ़कीर वेठो आहे ओ तकवीनी वली तकवीनी वाह सही वाह बस हथ खणी जीअं चवंदो आहे तीअं थी पवंदो पर आहे नांगो लिबास कोन्हे हैदराबाद में मौलाना मोहम्मद इसहाक़ रहमतुल्लाह अलैह फरमाए त हितों हिकिड़ी रेल गाॾी वेंदी ही सुबुह जो वेंदी वरी शाम जो मोटंदी सो इतों चई उन रेल गाॾी ते लुॾंदो लमंदो वियुसि सॼो ॾींहुं लॻी वियो वञी शाम धारे पहुतुसि ओ मस्त फ़कीर हैदराबाद शहर में फुटपाथ ते वेठो हुजे पर सफ़ा बेलिबास पर हे मुछूं बचियूं हुजनि सो जो केला खाधई या फ्रूट खाधई त उहे हिन खे लॻा पिया हुजनि मौलवी माण्हू ॾाढी वॾो इम्तिहान मुंहिंजो अचण ई अचायो हाणे हे दुआ घुरंदो त मुंहिंजो केस पता थींदो उन खां मां पाण वेही दुआऊं घुरां न पढ़ा तो को मुझे सवाब भी थे हां हे जेको मस्त वेठो आहे इहो दुआ घुरंदो त मुंहिंजो कम थींदो हेलो भेड़ा मौलवी जे दिल में ये ख्याल पिया हलन तेसी हो जी हेठ गाटो कई वेठो ॾिठई बि कोन हीअं गाटो हेठ कई वेठो हुजे हीअं ॾिसी ऐं जे मौलवी हेॾा मूंखे ज़ोर त ॾे ॾाढी वरी बेते हिनखे कीअं ख़बर पई त मां मौलवी आहियां गाटो भेट कई वेठो ॾिठई बि कोन मूंखे हिनखे कीअं ख़बर पई त मां मौलवी आहियां लॻे थो त आहे साहिब कशफ पर हाणे हे पराई उघड़ ॾिसण बि शरीयत में जाइज़ कोन्हे हाणे हिनखे वेझो वञा थो वञा कीअं ज़ोर ॾियां त कीअं ज़ोर ॾियां पराई उघड़ ॾिसण शरीयत में गुनाह अन्नाज़िर वल मंज़ूर किलाहुमा फिन्नार कंहिंखे उघड़ ॾेखारींदड़ कंहिंजी उघड़ ॾिसंदड़ ॿई जहन्नम में मौलवी माण्हू शरीयत हुकुम साम्हूं बीठो आहे दिल में सोचे पियो या हदीस पियो पढ़े दिल में त ॾिसी जे तो हाँ निकाह ते निकाह पाइण सवाब बाबा की फ़कीर के ज़ोर ॾियण गुनाह ॾाढी वाह सही वाह इते मौलवी बनियो निकाह ते निकाह पाइण सवाब बाकी फ़कीर के ज़ोर ॾियण गुनाह मारे विधाई मौलवी साहब रेडी आयो हाणे पुछूं जे नज़र में न पे हेॾो अचे ज़ोरड़ा ॾिनईसि कुले खे साईं बस मूं ते रहम कयो मूं न को लालच रखी न पैसा ई वरिता मौलवी निकाह जो पैसा वठंदा आहिनि मां मुफ़्त में पढ़ियो पर मां फासजी वियुसि पाड़े जे करे अलाह वास्ते दुआ घुर जो उथी मौलवी वञ सेवण शरीफ काज़ी बसरदीन वटि वञ उन खे चओ दुआ घुरे अड़े साईं महिरबानी कर हाणे मर्ज़ सुञातो अथई त इलाज बि कर मौली साहब जो मिंटू इलाज उथी चवाए तो उथी हाणे सही मस्तन सां ॻाल्हाइण बि जिसारत बि न कजे मां तव्हांखे ॾस थो ॾियां मस्त अची वञे न उन सां घणा खेस न कंदा कयो सही मौलाना दीन मोहम्मद वफाई पक्कन ख्यालन जो उन किताब लिखियो आहे जेको तस्करा मशाहिर सिंध उन में लिखे थो त हिकिड़ी माई पई गऊं ॾुहे वेठी हिकिड़ो फ़कीर अचे अम्मा खीर लपत ॾे बुख ॾाढी उन मुसाफ़िर आहियां हल मुला माई बुका हुजे खारबाज हल मुला कोने खीर कोने त अलाह कंदो त गऊं बि कोन हूंदो फ़कीर ये चयूं हलियो वियो साईं माई जो खीर ॾुधो पाण खाधो पीतो सुबुह जो जीअं माल वियो चरण जे लाइ शाम थी त न को माल मोटियो न धराड़ मोटियो सॼो ॾींहुं शाम थी वई राति ढली वई ॻोठ वारनि चयो कॾहिं धनार परे ओरे बि निकिरी वेंदा आहिनि छो था अचनि राति लड़ी वई पर न माल मोटियो न धराड़ मोटियो
सही ॿियो ॾींहुं थी वियो ॻोल्हा कयूं पेरो खयूं का ख़बर ई न पई न को माल जी ख़बर न फर टकरनि जी न को धनारनि जी ख़बर पोइ फ़क़ीर जा लफ़्ज़ जेके निकिता न शींहं सां खइजे पर फ़क़ीर सां न खइजे हज़रत क़िबला साईं मशहूरी साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइंदा हा त शींहं सां खइजे पर फ़क़ीर सां न खइजे क़िबला साईं मशहूरी साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइंदा त आसमान तां को किरी पए उमेद आ त बची सघे थो शींहं जे वात में पवे उमेद आ बची सघे थो जेकॾहिं अणतारू पाणी जे कुन में पवे उमेद आ बची सघे थो जेकॾहिं को माण्हू बाहि जे मच में किरी पवे उमेद आ बची सघे थो पर जेको वलीअ जे नज़र तां किरियो सो ख़ुदा जे ॾमर खां न बची सघंदो हाँ तो मजूबन सा घणो तवा खेशर न कंदा कयो ऐ मजूब जी हिकड़ी निशानी ताके बुधाए दुजरा एकड़ा चरिया हुंदा न बे पागल थी विंदा है अकुल ता ज़हन जी पटड़ी ता लई विंदा है उए मजूब न हुंदा न जिक्र कायो न कमायो उए अकुल तो थिड़ी विंदा है हिकड़ा वरी जिक्र फिक्र वारा विलायत वारा उए मजूब थींदा है इनन बिनी जो फर्क केड़ो आ वो बुधी छडियो जेको साहिब हाल वली हुंदो न उन जे पुछों भी ता दुरूद शरीफ पढ़ो ता रे कोई ते निहारिंदो ही मुस्कुराइंदो वाह सही बात क्या गाल सही चरियो हुजे न दिमाग ता लथल आहे सजो डी बीठा सलाद पढ़ो कुछ को न कंदो पुठी न वराइंदो पर जेको मजसूब हुंदो पुछों सलात पढ़ो ता दे निहारिंदो ही मुस्कुराइंदो ये उन जी निशानी बिस्मिल्लाह वाह सही गाल समझो सो हाने मौली साहब ॾिठो ते मस्त माण्हू चिड़ी पियो आहे हाने हिनखे वधीक चवण मुनासिब न आहे जो उथी मौलवी चाहे उथी वन सेवण कादी बसर दी न वठ सेवण में पाठ शरीफ वारा बुजुर्ग जेकी हिजरत करे ते सेवण शरीफ में रहिया हुया उन्हनि जो खानवादो अॼु ताईं मखदूम सेवाणी रहमतुल्लाह अलैह जो मखदूम अब्दुल्लाह सेविस्तानी जो खानवादो उन्हनि जो चश्मे चराग हिकिड़ो बुजुर्ग थी गुज़रियो आहे काज़ी बसरुद्दीन रहमतुल्लाह अलैह वडो वक्त जो पोतल बानो चई त हाणे उन वट वन तुंहिंजो कम उते थींदो वरी जमोली साहब जो मजबूर वरी उतो मोटियो वरी गाड़ी हथ कयम वरी से हाणे यो लुडंदो वरी ॿिए ॾींहुं शाम जो ते पहुतुस जेमल सेवण शरीफ पहुतुस पुछा कि बाबा हजरत मखदूम बसरुद्दीन साहब किथे आ हीअं वञे पियो इहो वञे थो घिटीअ मां इहो वञे थो चई मां जी वेझो वियुसि त मूंॾे ॾिसी चई हाँ चई मूंखे जो पंधु कयम सफ़र कयम बुख बि ॾाढी लॻी दिलि में सोचां पियो यार अॼु अहिड़ी बुख लॻी आहे जे ॿ बुसरियूं हुजनि त खाई वञा बुसरियूं सम्झो था न वरे मौली साहब वरी बि बुसरिन ते लथे वाह अल्लाह मौली साहब दिलि में सोचे पियो जे ॿ बुसरियूं हुजनि त खाई वञा इहा ॻाल्हि सोचींदो पियो अचे चई हीअं चयूं इहो थो वञी मखदूम बसर वही पोतो सा मुखे दिसी न को हाल न हवाल न दुआ न सलाम जी हां पाण का कम न थियुस तो के बसरू दे मोकलियो थई वाह सही वाह गाल समझवा कोन बिस्मिल्लाह वाह सही सुभान अल्लाह हाल हवाल थींदो आन पुछी याद कि तू आई केड़े कम सा बस उन्याण नहीं होडो हुन मोकलियो हिन समझो जी पाण का कम न थियुस तो के बसरू दे मोकलियो थई माने मुडे मोकलियो थई कि हाने वे हारे उजरो जो ते वेहारीस कि वे घर वियो थोड़ी देर का ब बुसरियूं मथो मखण जो चाणो पियो वाह मौली साहब खटी वे ए भाग मौली साहब जा हिकड़ी बुसरी खाधई जी ड्रो थी वियो जी खान सजी वाट पे चोंदो अची ब बुसरियूं खाई वञा खान सही बुसरी द ड्रो दियो दुआ गुरु मुझे के समाजान टुट न दुआ घुरी न हथ खई न बुक झली हिय करे ची वन मौलवी हे दफो माफी ते अकेड़ो कम न कजाए वाह वाह सही वाह माफी नहीं वाह सही वाह ओए लफ्ज हुज्जत जा वन मौलवी हथ जो इशारो हल वन मौलवी हे दफो माफी ते अकेड़ो कम न कजाए हां हिकड़ा एड़ा अल्लाह जा वली हुंदा हन जो दुआ घुरण त वडी गाल आ रुगे अबरू जो अख जो इशारो कंदा है तकदीर बटाए वाह सही वाह बेशक बिहा थी विलायत मौलाना अशरफ अली थानवी देवबंदन जो आलिम उन्हें लिखियो आ जमालुल औलिया जे अंदर तो मिस्र जो हिकड़ो बुजुर्ग हुयो मिस्र मुल्क जो हजरत शेख मोहम्मद शर्बीनी रहमतुल्लाह अलैह पुट
पुट हिकड़ो सिकी रदो बच्चो अचे सकरात लगस पेरन जो साह निकरी आयो घर वारी संदस ड्रोड़ंदी वई फकीर वेठो जे शेख मोहम्मद शर्बीनी रहमतुल्लाह अलैह मस्जिद में जिक्र में इबादत में वेठो जे माई ड्रोड़ंदी आई बच्चो मरे तो अली दुआ जे अल्लाह दुनिया शे अल्लाह घुराए तो बस कबूल जे तुंजी द दिल रब सा लगला मुंजो तो यो अकेलो बच्चो खुदा वास्ते दुआ करो माई जो रुनी घरवारी हुई ओडो परियो बच्चो हुयो बुजुर्ग उथियो डिठई तो उन जो अध धड़ जो साह निकरी चुको आ इज़राइल सीने ते वेठो आ डिठई त हाने जे दुआ घुरंदुस त साह निकरी विंदो दुआ घुरण जी टाइम कोने दुआ घुरण जेतरो वक्त नाहे सिर्फ मथे निहारी निहारे ऐ हकल के तो दाया इज़राइल इन हुक्म मौत ही कद नुसिक हटी वनी इज़राइल इन जे मौत जो हुक्म मनसूख थी चुको हाय हाय वाह निगाहे वली में ये तासीर देखी बदलती हजारों की तकदीर देखी निगाहे वली में ये तासीर देखी बदलती हजारों की तकदीर देखी ये अल्लाह वाले देते हैं सब कुछ मगर इनसे लेने का चाहिए ढब कुछ दरे फैज हक बंद जब था न अब तक वलियों की झोली में अब भी है सब कुछ अज वो सोने सैयद महदी शाह जे मजार ते वनीस त अज फिर रहमत ऐं फैज़ वंडे रहिया आहिनि पोइ बोर्ड में त तव्हां ॿुधो न मुल्क बुॾी आहे पर साईं जी दरगाह ते हां सही हां ओ मुंहिंजा प्री प्यारा अल्लाह जा वली रुगे नेण खणंदा आहिनि त तकदीरूं मटिजी वेंदियूं जेडी मल हिया चई त इज़राइल हटी वञण जे मौत जो हुकुम मनसूख थी वियो आ त बचड़ो उथी वेठो चङो हां ये अल्लाह जे वलियन जा लफ्ज़ है न निगाहुन जी तासीर हाने मखदूम बसर दी ने हिया हथ खणी चदो वञ मुला हे दफो माफी दे अॻिते हुकुम न कजे मोटी आयो टे चौथे नी ते दादू जे सेशन कोर्ट में हाज़री हुजे जेरी मल हाज़री ते वियो जज साहब हिया वेठो हुजे कुर्सी ते हिया जज साहब दिसी मौलवी साहब के चदो वञ मौलवी हे दफो माफी दे अॻिते हुकुम न कजे वाह लफ्ज़ सही सागा अरे वाह ज़बान माने उए सागा लफ्ज़ जज जी जजमेंट जा लफ्ज़ उए हुया जेके हजरत मखदूम बसरुद्दीन रहमतुल्लाह अलैह जे ज़बान मुबारक माने हाँ रब फरमाए इन्ना अतईना कल कौसर मुझा महबूबा तोखे उम्मत जा कौसर वली दिनम इतरा घणा वली इतरन करामतन वारा दिनम जो क़यामत अची वेंदी तुझे उम्मत जे वलियन में कमी नहीं दी बराबर यो फैज मोहम्मदी कौसर वारो जारी ऐं सारी रही हां सही आहे या न अज भी आहे या न मिलाइन जे की मौला सा अल्लाह वारा अन्या आने बिस्मिल्लाह ओ मिलाइन जे की मौला सा अल्लाह वारा अन्या आने मिटाइन मिंट में जे की लिखल तकदीर जा लेखा उए माझी उए गाजी लिखण वारा अन्या आने जे की मौला सा अल्लाह वारा अन्या आने मता भाऊ ये भाई मरी व्या मोर सब सारा पटे अखियूं निहारे दिस खुदा वारा अन्या ने पटे अखियूं
निहारे दिस खुदा वारा अन्याने ओ मुझा दोस्तों उए अल्लाह जा प्यारा तू असा सुमदायूं पर अल्लाह जा वली सुमदा नाहिन वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा उए अल्लाह जा बनाइन जंजू रातियों सजदन क़यामन में गुजरी वेंदियूं इन खल्क सुमदिया हू पंहिंजे रब जे हुजूर में हथड़ा खणी पंहिंजे मुरीदन जे ला दुआऊं वेही घुरंदा आहिनि आयल आफ़तूं ऐं शामतूं उन्हनि जे दुआउनि जे सदके रब टारे छॾींदो सुभान अल्लाह मुझा दोस्तों गाफिल गिफल जी निंड सुमन पर अल्लाह जा बाना अर्ज के थोरो मुझी गाल गौर सां ॿुधो मां आखिरी हिस्से में आया गौर सां गाल ॿुधो रुए वेही मुझे गाल के समझो चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका हजरत हबीब अजमी अल्लाह जो कामिल वलिया वरी उन्हें जी घर वारी रब जी वली बानी हुई जेॾीमल रात थींदी हुई केॾीमल बुज़ुर्ग सुतो पियो आ बीबी साइण उथंदी हुई केॾीमल बीबी साइण जागंदी हुई ऐं बुज़ुर्ग आरामी हूंदो हुयो त बीबी साइण उथारींदी हुयसि छा चवंदी हुई लफ़्ज़ कहिड़ा आहिनि बीबी साइण चवंदी हबीब उथ सफ़र डिघो आ सफ़र लंबो आ सालिहन जा काफ़िला रवाना थी विया असां रहिजी वियासीं उथी पंहिंजे प्रिय खे परचाइण जो वेलो अची वियो आहे जो रात पवे ते बेदर्दानू निंदर प्यारी आवे बेदर्दानू निंदर प्यारी आवे दर्द वदानू याद सजण दी सुतियां आन जगावे सुभान अल्लाह मुझे सोने सैयदना इमाम हुसैन जो बच्चो हजरत सैयदना इमाम ज़ैनुल आबिदीन करबला जा दुख ॾिसी पंहिंजो साथ लुट बे ॾिसी जॾहिं वापसि मदीने पाक ॾे मोटिया आहिनि रिवायत में अचे थो त पूरी ज़िंदगी बकिया उमिरि जे मुबारक जा ॾिहाड़ा नबी जो शहज़ादो कॾहिं खिलियो नाहे हर वक़्तु रोंदो ई रहंदो हुयो रोंदे रोंदे रात थींदी आ ख़ल्क़ सुम्हंदी आ पर सैयदना इमाम ज़ैनुल आबिदीन उथी अल्लाह जे इबादत में मुसल्ले खे आबाद कंदो ॾींहं जो मालूमात गॾु कंदो आहे त कहिड़े घर वटि अॼु मानी नाहे कंहिं वटि अन्न नाहे कंहिं वटि अटे जी ज़रूरत आहे कंहिंखे लटे जी ज़रूरत आहे कंहिं वटि अॼु पैसे जी ज़रूरत आहे ॾींहं जो मालूमात गॾु कंदो आहे जॾहिं राति थींदी आहे सोणे हुसैन जो शहज़ादो पंहिंजे कुल्हनि जे मथां अन्न जा बोरा खणंदो आहे ग़रीबनि जे दर दर ते वञी रात जे ऊंदाही में पहुचाए सुबह जो जेको दर खोले कंहिंजे दर ते अन्न रखियो आहे किथे पैसा पिया आहिनि किथे लटा जा थान पिया आहिनि पर इहा ख़बर कंहिंखे न हुई त रात जे ऊंदाही में ग़रीबनि जी संभाल लहण वारो केरु आहे मुझा दोस्तों जे दिहाड़े ते मुझे सोने ज़ैनुल आबिदीन दुनिया ता पर्दो फरमायो आ उन्हें ॾींहं ते बुखारा रहिजी विया उञारा रहिजी विया पोइ ख़बर पई त रात जे ऊंदाहियुनि में ग़रीबनि जी संभाल लहण वारो सैयदना इमाम ज़ैनुल आबिदीन सुनो सुभान अल्लाह मुझा दोस्तों जेॾी महिल गसाल गुस्ल थो ॾिए पियो त साईं जे पुठाड़नि मुबारकनि ते निशान नज़र आया जेकी पाण कुल्हनि ते पार
खणी गरीबन जे दरन ते पहुंचाईंदा हुया उहे कुल्हन जे मथा निशान नजर आया ही मुझे महबूब जे बचड़न जो किरदार आ ही हुनन जी इबादत आ ही गरीबन जी गमख्वारी जो अंदाज चो सल्लल्लाहु अलैहि हाय 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 वाह सही वाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह पंजवी हज प्यादल कयूं पंथ प्यादल पंजवी हज सुभान अल्लाह मुझे सोने सैयदना इमाम ज़ैनुल आबिदीन बुधंदो हो को बीमार आ त हली वनी उनन जी पुछा कंदो हुयो बुधंदो हो त को गरीब आ त हली वनी उनन जी मदद कंदो हुयो पर इन समाजी खिदमतुन जे बावजूद वरी जरे रात थींदी आ त पंजे मुसले ते रोंदे रोंदे दी करे वाह कदे बि पानी न पीतऊं पर जदे बि पानी हथ में झलींदा अखियुन में लुढ़क अल्लाह वाह पानी हथ में जरे उंज लगंदी हन घणी उंज लगंदी ही पानी मुबारक हथ में झलींदा सैयदना अली असगर जी उंज याद अची वेंदी हुई इमाम अली अकबर जी प्यास याद अची वेंदी हुई बाबे हुसैन जी करबला वारी उंज याद करे अखियुन में लुढ़क वही पवंदा देसी पानी जो ढुक न पींदा जैसी लुढ़क पानी के आलो न कंदा हुया हाँ हे मुझे महबूब जे अहले बैतन जो किरदार आ ही उनकी मखलूक सा हमदर्दी जो मुझा दोस्तों अंदाज आ ही अल्लाह जी इबादत ऐं बंदगी जो अंदाज आ मुझा दोस्तों अल्लाह जी दोस्तन जो किरदार इहो हुंदो आ एक तरफ मखलूक सा हमदर्दी कंदा आहिन बे तरफ अल्लाह जी इबादत ऐं बंदगी कंदा वाह सही पो उनन जे ज़बानुन के रब बा कमाल बनाईंदो आ उनन जे निगाहन के रब बा कमाल बनाईंदो आ उनन जे कदमन के रब बा कमाल बनाईंदो आ उनन जे बदन जे कपड़न के रब फैज़ वारो बनाईंदो बेशक सही हां सुभान अल्लाह वली जे बदन सा लगल कपड़ो मरीज जे जिस्म ते घुमाए तो उन जा मर्ज लही वनन दर्द वारे जा दर्द लही वनन छो त यो आम कपड़ो ना है हे अल्लाह जे दोस्त रब जे इबादत में पाए रब जे बंदगी में सजदा कया हन अल्लाह तबारक व तआला उन जे कपड़न के भी फैज़ वारो बनाए छडियो कुरान गवाह जरिमल हजरत सैयदना यूसुफ अलैहिस्सलाम मिस्र जो बादशाह बनजे थो पंजे पीर जी हा खबर बुधे थो फरमाए तो इज़हबू बिकमीसी हादा ये मुझी कमीज खणी वणो बाबा साईं जे चेहरे मुबारक ते घुमायो अखियुन मुबारकन ते घुमायो जरिमल कमीज वणे थी फरतद बसीरा वाह सही हां मालूम थियो कुरान जो नस सा त अल्लाह जे प्यारन जा कपड़ा भी फैज़ दीदा हां ये सब इन्ना आतेना कल कौसर जो रंग बेशक रब फरमाए मुझा महबूब तोखे एतरो दई छडियुम ऐं तू बे पंजी उम्मत के दींदो रह मसाइल फला तनहर को साइल अचई त उन के झिणक जाए न खाली न मोटाए अबा पुत्र कंडियारे वारा असा घुरंदा आयूं दौलत पैसो चेयरमनी मेंबरी पर अल्लाह जा बाना मदीने वारे साईं को ही अंदर वारी दौलत घुरंदा है विलायत घुरंदा है तो हुते त सखावत जो दर आ न जेको जेका शे तलब कंदो आ उहा शे मिलंदी है वाह सही हां अज भी जने अहले दिल था चवन अहले बातिन अहले मारिफत था चवन जिनमल रमजान जी आखिरी रात थींदी आ त मसनत लगंदी आ ए मुझा सोहना हबीब उन मसनत ते जलवा अफरोज थींदा हन पो विलायत वेही वंडींदा है के गौस कंदा के कुतुब के कलंदर के होता के अब्दाल के उजबा के नुकबा मुझा दोस्तों अज पे विलायत वंड जी रही आ रब फरमायो त इन्ना आतोइना कल कौसर महबूब तो के कौसर नहीं छड़ो सी घणो कुछ दई छड़ो सी तू वरी पंजी उम्मत के वंडे ऐ खुदा जी जात जो कसम आ मुझा दोस्तों 1500 साल गुजरी चुका है उम्मत पई थी समेटे मेड़े पर मुस्तफा जे खजाने में खोट आई कान बेशक अज भी विलायत वंड जी रही आ को वठण वारो हुजे को झोली झलण वारो हुजे
अज भी रहमत जी विलायत जी खैरात वंडजी रही आ। रब करीम मुझो चवण तवा साजो बुधण पंजे दर ते कबूल मंजूर फरमाए। को भी पंजी जाए ता उथे न सबनी के मुझी गुजारिश आ पंजी जाए ते वेठल हो जो मजलिस जारी है सारी आ। बुलबुले बागे रिसालत मुझा प्यारा हर दिल अजीज हजरत अल्लामा मौलाना हाफिज अली अकबर कासमी मदज़िल आली जन जो खिताबे लाजवाब थींदो मोहब्बत जो गालियों थींदियूं इंशाअल्लाह ताला थक ही लाए को भी उथंदो न महफिल जारी है सारी आ। अल्लाह तबारक व तआला सुभान अल्लाह वासिम दरबार से खुश होता जी हुकुम। हाँ जमायत सगोरी अदब जी जाया साईं दिलबर साईं जो भी हो हुकुमा को भी न उठे पंहिंजनि पंहिंजनि जायुनि ते वेही रहो। अदब इन जो नालो न आहे त तव्हां जलसे के यानी खराब कयो। बराए मेहरबानी हुक्म जी तइमीर कयो। हुक्म इहो आहे त तव्हां पंहिंजनि जायुनि ते वेही रहो। सुभान अल्लाह। हाणे असांजा माए नास नात ख़ान जी सही सही क़िबला अगो दुआ भी फरमाए वञो। दुआ थींदी साईं पीर साईं दिलबर साईं दुआ फरमाइंदो ही जेकी तोहफा ताइफ मुरीदन मुतकदन अकीदतमंदन अहल बेतन ऐं जमायत सगोरी जा मिलियल आहिनि उहे साईं जे हवाले कया वेंदा। ऐं उम्मीद त तव्हां पंहिंजे रब जे ज़ात बबरकात में उम्मीद रखी जेकी दुआ घुरंदव अॼु सैयदन जे सदके साईं पीर मेहदी शाह रहमतुल्लाह अलैहि जे सदके बेड़ा पार थी वेंदा। क़ुरान जा ख़त्मा शरीफ साईं अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़ुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़ुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद फी सबीलिल्लाह 510 ख़त्मान 22 पारा तंहिंखां सवाइ ऐं 1 लख दुरूद ताज 5000 भेरा सूरह रहमान 3 भेरा सूरह यासीन शरीफ 3 भेरा ख़त्मो दलाइल खैरात जो कुल शरीफ 3000 भेरा बिस्मिल्लाह जो ख़त्मो जेकी भी कुछ जमायत सगोरी जे तरफ़ां पढ़ियो हुयो हज़रत साईं जे हवाले आ। अल्लाह ताला में उम्मीद रखी दुआ था घुरूं त हज़रत साईं पीर मेहदी रहमतुल्लाह अलैहि सोने साईं जे सदके ही असांजा बेड़ा पार हिननि असांजे हथनि खे अल्लाह ताला क़बूल फरमाए। बारगाह ख़ुदाबंदीअ में असांजी ये दुआ मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए। अल्लाहुम्मा आमीन चओ। अल्लाहुम्मा आमीन। दुनिया आख़िरत जी शर्मसारी खां साईं मुंहिंजा बचाए। मदीने वारे मीर ऐं पीराने पीर जे सदके बेड़ा पार फरमाए। अल्लाहुम्मा आमीन। अल्लाहुम्मा अग़फ़िर लना व लिसाइरिल मुस्लिमीन अल्लाहुम्मा अग़फ़िर लना व लिसाइरिल मुस्लिमीन अल अहयाइ मिन्ना वल मय्यितीन अल्लाहुम्मा अग़फ़िर लहुम वरहमहुम वआफ़िहिम वअफ़ु अन्हुम वअक्रिम नुज़ुलहुम ववस्सिअ मुदख़लहुम वनक़्क़िहिम मिनज़्ज़ुनूबि वल ख़ताया कमा युनक़्क़ा अथ-थौबुल अब्यदु मिनद-दनस वग़सिलहुम मिन ख़तायाहुम बिल-माइ वथ-थल्ज वल-बरद अल्लाहुम्मा जाज़िहिम बिल-इहसानि इहसाना وبالإثاءة عفوا وغفرانا حتى يكونوا في بطون الألهاد مطمئنين وبجودك ورضوانك واقفين या अल्लाह हज़रत सैयद महदी शाह रहमतुल्लाह अलैहि जे सदके हिन सारी जमात ते राज़ी थी। अल्लाहुम्मा आमीन। हिन सभिनी साइलनि जा सुवाल पूरा कर। अल्लाहुम्मा आमीन। हाजतमंदनि जूं हाजतूं रवा फरमा। या अल्लाह साईं जे घराणे जे मथां पंहिंजूं रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा। हज़रत साईं सैयद इमामुद्दीन शाह मदज़िल आली जन के सेहत आफ़ियत तंदुरुस्ती जी खिलत अता फरमा। अल्लाहुम्मा आमीन। उन्हनि जो सायो जमायत जे मथां क़ाइम ऐं दाइम फरमा। उन्हनि जे बचड़नि खे शाद ऐं आबाद कर।
उन्हनि जे पूरे खानवादे जे मथां पंहिंजो रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा सोने सरदार मदनी ताजदार जे सदके हिन जमात ते राज़ी थी या अल्लाह हुजूर जे अहले बैत अतहार जे सदके राज़ी थी सैयदतुन निसाइल आलमीन जे सदके हिन जमात ते राज़ी थी चैन यारन पंज तन पाकन 12 इमामन जे सदके हिन जमात ते राज़ी थी या अल्लाह हिन पूरे मजमे जे मथां पंहिंजो रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा सोने गौसे आज़म दस्तगीर जे सदके पीरन जे पीर जे सदके या अल्लाह सभिनी जे मन जो मुरादूं पूरियूं फरमा या अल्लाह सभिनी जे हाल ते लुत्फ़ो करम फरमा ई बरसातूं जेके पियूं ये खैर बरकत अमन आफियत वारियूं बणा या अल्लाह मुसलमाननि जूं मुसीबतूं आफ़तूं ऐं शामतूं दर्द दूर फरमा या अल्लाह पंहिंजे हबीब जे सदके असांजा ऐब न उघाड़जांइ असां तां बाछ जो बुढ़ो न लाहिजांइ या अल्लाह असां ते पंहिंजे पनाह जो पर्दो रखजांइ असांजा ढक ढकजांइ या अल्लाह असां तो बाछ जो बुढ़ो न लाहिजांइ हिन सैयदन जे सदके हिन नबी जे बचड़न अहले बैतन जे सदके राज़ी थी या अल्लाह अॼु हिन महफ़िल में जेकी भी दुआ में हथ खणी बीठा आहिनि सभिनी जे दिल जूं तमन्नाऊं असां सभिनी जे मन जूं मुरादूं पूरियूं फरमा अॼु कंहिं साइल खे पंहिंजे दर तां ख़ाली न मोटाइजांइ या अल्लाह असांजे मोहतरम साईं हाफ़िज़ अली अकबर के सेहत ऐं तंदुरुस्ती नसीब कर या अल्लाह जेकी भी अहले सुन्नत जा आलिम हन मशाइख हन सज्जादा नशीन हन उन सभिनी के शाद ऐं आबाद फरमा अहले सुन्नत जूं खानकाहूं मसनदूं दरगाहूं दरसगाहूं कायम ऐं दाइम आबाद रख या अल्लाह पंहिंजे हबीब जे सदके मुंहिंजे महबूब जे मुहाबे हिन सारे जमात जे मथां पंहिंजो लुत्फ़ो करम कर असां सभिनी खे मदीना मुनव्वरा जी हाज़िरी नसीब कर इन अल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबी